وما أسألكم عليه من أجر إن أجري إلا على رب العالمين فاتقوا الله وأطيعون قالوا أنؤمن لك واتبعك الأرذلون قال وما علمي بما كانوا يعملون إن حسابهم إلا على ربي لا تشعرون وما أنا بطارد المؤمنين إن أنا إلا نذير مبين قالوا لئن لم تنته يا نوح لتكونن من المرجومين قال رب إن قومي كذبون فافتح بيني وبينهم فتحا فنجني ومن معي من المؤمنين فأنجيناه ومن معه في الفلك المشحون ثم أغرقنا بعد الباقين إن في ذلك لآية وما كان أكثرهم مؤمنين فإن ربك لهو العزيز الرحيم اللهم صل على سيدنا مولانا मुअज़्ज़िज़ीन हज़रात, इदारे जी तरफ़ां मदरसे जी तरफ़ां आई जलसो आहे। तव्हां आबाब क़ुरान पाक ॿुधण लाइ आया आहियो, छो त अहिड़ियुनि जायुनि ते क़ुरान शरीफ़ ई पियो। क़ुरान शरीफ़ जी जायूं हिन वक़्तु वञी रहियूं आहिनि मदरसा, अरबी मदरसा, मस्जिदूं, बसि। क़ुरान शरीफ़ ॿियनि जायुनि तां सुरकी इन्हनि जायुनि ते अची पहुतो आहे। हदीस पाक में अचे थो त हिकिड़ो अहिड़ो दौर थींदो इन्नल इस्लाम यारिज़ु इलल मदीनत कमा तारिज़ुल हय्यत इला जोहरिहा, त हे इस्लाम जे घर संदसि इज़त लाइ हर ज़िलत वारे जे घर बिल्कुलु उन घर में वञी पहुतो। क़ुरान शरीफ़ पखिड़िजी वियो, सारी दुनिया में अची वियो। आहिस्ते आहिस्ते वरी हाणे क़ुरान पाक जे तालीम मोटणु शुरू कयो आहे। अॻे हुकूमत में क़ुरान हुयो, तिजारत में क़ुरान हुयो, सफ़र में क़ुरान हुयो, हज़र में क़ुरान हुयो, जीअं मस्जिदुनि में क़ुरान पाक हुयो, मदरसनि में हुयो, आम क़ुरान शरीफ़ जी तालीम हूंदी हुई। एतिरे क़दुरु तालीम वधियल हुई जो जेके फ़ुक़रा ग़रीब मिस्कीन सुवाल कंदा वठंदा हुआ, पिनंदा वठंदा हुआ, तॾहिं बि क़ुरान पाक जी आयत ऐं हदीस शरीफ़ जी तालीम उन्हनि खे हूंदी हुई। कंहिं मजबूरी बुख खां सुवाल कंदा हुआ। हिकु दफ़े हिकिड़ो शख़्स रस्ते ते वियो थिए, कुझु मानी खाई वेंदो वञे रस्ते सां, त हिकिड़े बुज़ुर्ग पुछियुसि त तोखे मानी हथ में आहे, कंहिं हिकु जाइ ते वेही खणी खाओ। चई साईं मां बुख हुई, मां सुवाल करे हिकिड़े घर मां मानी वरिती आहे। चई पोइ किथे वेही खाओ। चई अनफलान अनफलान अनफलान, फलाणे रिवायत कई, फलाणे रिवायत कई, फलाणे रिवायत कई, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां रिवायत आहे मतलुल गनी ज़ुल्मुन, आसूदो माण्हू जेकर टाल मटोल करे ऐं हक़दार खे हक़ न ॾेई हो ज़ुल्म आहे। मां हाणे आसूदो आहियां, पेट मुंहिंजो बुखियो आहे, माण्हू सां ज़ुल्म न कंदुसि, मानी खाराईंदो वेंदोसांसि। पर हीअ हदीस शरीफ़, मुंहिंजो मतिलबु हिन वजह इहा त हिकिड़ो फ़क़ीर पेनू बि हदीस पढ़े पियो ऐं रस्ते सां मानी पियो खाए थो, हुन मां दलील इहो वरितईं त मां हाणे आसूदो आहियां, मुंहिंजे हथ में टुकुर आहे, पेट में बुख आहे, मां इन खे कोन देरि कराईंदुसि। हाणे जेसिताईं जाइ ॻोल्हियां लहण जी वेहण जी, तेसिताईं मां हिन खे बुखियो रखां। इहो ज़ुल्म आहे, मां आसूदो आहियां, पोइ ज़ुल्म मां छो कयां, पंहिंजे पेट बुखे खे छो मां ॾुखायां। हाणे हदीस शरीफ़ हिकिड़ो पेनू पढ़े थो, जेको वठे थो, पर दलील एॾो ॾे। हिन वजह तव्हांखे इबरत रखणु खपे त माण्हू एतिरो इल्मु पढ़ी चुका हुआ जो हदीस शरीफ़ बि उन्हनि खे यादि हूंदी हुई ऐं उन जा वक़्त ते दलील वठंदा हुआ।
इहो हिकिड़ो दौरु ऐं हर जाइ ते क़ुर शरीफ़, हदीस, वापार में, तिजारत में, धंधे में, सफ़र में, हज़र में। त मुंहिंजा अज़ीज़ो उहा इशाअत ऐं उहो नशर आहिस्ते आहिस्ते सोढ़ो थी पियो आहे कुझु। हाणे सुरकंदे सुरकंदे मदरसनि में पहुतो आहे। हाणे मस्जिद में क़ुर मिले थो, कोर्ट में क़ुर कोन्हे, ऑफिस में क़ुर कोन्हे, दफ़्तर में क़ुर कोन्हे, वापार तिजारत जे लाइ क़ुर कोन्हे। जे न त पोइ सूद माण्हू किथे खाइनि, खोट जेकर किथे ॾियनि, वापार तिजारत में धोखा छो ॾियनि, तोड़ माप में छो नुक़सान कनि। इहे ॻाल्हियूं अहिड़ियूं आहिनि जेके सम्झ में अचे थो त क़ुर शरीफ़ उन्हनि जा छॾे वियो आहे, तॾहिं हर को हरकत करे थो। घरनि में क़ुर शरीफ़ हूंदो हुयो, उहो बि छॾे वियो आहे। पुट धीअरूं क़ुर पाक ॼाणंदा हुया, उन्हनि में अलाह तबारक व तआला एतिरो इल्मु रखियो जो हर वक़्तु दलील ॾींदा या क़ुर पाक पढ़ंदा या हदीस शरीफ़। हाणे इहो न आहे। हाणे मदरसो आहे, हिते क़ुर शरीफ़ थिए थो, मस्जिद में वेंदो उते क़ुर शरीफ़ तव्हांखे मिलंदो, ईअं छो नज़र ईंदो, बाक़ी ॿिए जाइ ते क़ुर शरीफ़ कोन्हे। हिते अहिड़ी जाइ ते जंहिं में हाणे सोढ़ आहे, हाणे क़ुर शरीफ़ खे सोढ़ आहे, इन सोढ़ वारी जाइ ते बि काफ़िर नथो सहे जेकर हिते बि क़ुर न हुजे। सोढ़ी जाइ बि पाकिस्तान में क़ुर खे न मिली आहे। हाणे हिन वक़्त में हुकूमत जा इहे मनसूबा आहे त क़ुर शरीफ़ मदरसनि में जऊं, मस्जिदनि में जऊं, इहो ख़तमु कजे। अंग्रेज़नि जी साज़िश आहे। दुआ आहे त अलाह ताला असांखे क़ुर पाक जो इल्मु नसीब करे। इहो वेंदो कीअं हलियो, महिमान जो अचे कंहिं वक़्तु, पोइ हुन महिमान खे को बि शहर में जाइ न ॾिए, पुछे खणी बाबा किथे रहण जी जाइ आहे, चवनि साईं न, महिमान काॾे वञे वीचारो, कोट छॾे न, कोट छॾिणो पवंदो। पुछंदा आहिनि साईं उतां कंहिंजी आहे, चवंदा आहिनि पढ़णु, पर जो हुनजो दर बंदि हुजे त बसि वीचारो वञे। हाणे मुस्लमाननि क़ुर पाक जा दरवाज़ा बंदि करे छॾिया, पंहिंजे घरनि में अचणु नथा छॾनि। क़ुर पाक खे नंढा नंढा ॿार अॻे वठी ईंदा हुआ, हाणे वॾनि बि बसि करे छॾी आहे। अॻे क़ुर शरीफ़ ॿार खे पढ़ाइबो त सुभाणे अलाह अजीब क़ुर शरीफ़ पढ़ंदा। हाणे अहिड़ी हालत थी आहे जो वॾनि माण्हुनि खे बि क़ुर शरीफ़ पढ़णु नथो अचे। माण्हू ईंदा आहिनि वज़ीफ़ो वठण, पोइ हुननि खे हस्बी अल्लाह व निअमल वकील चवंदा आहिनि त बाबा पढ़ो, उहो न ई नथो पढ़नि। पोइ पुछिबो त साहिबु तव्हांजी तालीम घणी आहे, चई मां बी आहियां, एम ए आहियां, मां वकील आहियां, पर हस्बी अल्लाह व निअमल वकील अहिड़ो पढ़ंदा आहिनि जो नओं मुस्लमान जी पढ़े अचे ई न। अहिड़ी हालत थी वई आहे मुल्क जी। अॻे नंढड़ा ॿार बि क़ुर शरीफ़ ॼाणंदा हुआ। हर हिकिड़ो माण्हू पंहिंजे घर जॾहिं महिमान नवाज़ हूंदो आहे को सखी, त पोइ नंढड़ा ॿार बि हुनखे वठी वेंदा आहिनि, चवंदा आहिनि हेॾे अॻे असां वटि पाणी खाओ, हिते असांजो उतां खां, हिते तव्हांखे पाणी पियारियो। हाणे क़ुर शरीफ़ जे लाइ इहो हाल थी पियो आहे मुल्क जो। नंढड़ो ॿार रस्मी तरह निकाह जा ॿार हिन लंदन, पोइ साईं निकाह थो थिए, पोइ बिस्मिल्लाह थो पढ़िजे, पोइ ख़ुतबो थो थिए, पोइ दुआ थी घुरिजे, पोइ ख़ुशी न कुझु थोरो घणो, पोइ वीचारा मिठाई बि ॿुधाइनि था, पोइ वरी ॿार पुटड़ो ॼमे थो, पोइ हुनखे बांग चवनि था। निकाह में मुस्लमान ॿार ॼमण जे वक़्तु बिस्मिल्लाह ऐं बांग, वरी वॾड़ो थींदो चवंदा बाबा हिनखे तोड़ करायूं, हुते बि बिस्मिल्लाह, वरी शादी कंदा निकाह। पर एतिरनि बिस्मिल्लाह खां बाद बि तव्हां ॾिसंदव त ॼण ॿार यूरोपियन जो लिबास यूरोप जो, अंग्रेज़ जो ॿार मुस्लमान जो ॿार बीठो न हूंदो त फ़र्क़ु न थींदो, छो त नंढे ॿार जी शकिल लिबास को जुदा त न हूंदो आहे। मुस्लमान जो लिबास जुदा हूंदो आहे, यूरोप जो लिबास जुदा हूंदो आहे। ॾिसंदव त बिल्कुलु ॼण यूरोप जो ॿार आहे। हलो एतिरो कड़वे जो ॿार ॼाण अॼु ॿिनि साल जे कच्छ मां निकितो आहे। मुंहिंजो मतिलबु इहो त क़ुर पाक खे ॾाढी सोढ़ कई आहे माण्हुनि, अलाह रहम फरमाए। हा नथा छॾनि पंहिंजे घरनि में, न त अॻे ॿार बि काहे वेंदा हुआ, आहे तूं क़ुर शरीफ़ जो, हाणे वॾा बि चवनि था त न हेॾे हुजे ॿार। इहा हालत थी आहे। बसि माण्हू ईंदा आहिनि तारीख़ खां मसइले खां अॼु पुछंदा आहिनि, मां अॼु पुछियो त साईं मूंखे हिते असांजे फलाणे अजीज़ मरी विया आहे, हुनमें मूंखे मिल्कियत मिलंदी? ॿुधाईमांसि त मिल्कियत न पई अचेसि।
पोइ मां तव्हांखां तहरीर न कराईंदुसि। ही छा कंदे? मां चयो छा कंदे? चईसीं कोर्ट में वञी ऐं फ़रियाद कंदुसि, पोइ मूंखे मुंहिंजो रिकॉर्ड आहे या फलाणो सभु कुझु मिली वेंदो। मां चयो ईअं छो थो करे? चईसीं बसि हाणे असांजो सरकार माई बाप आहे, माना कुराची छॾी वेंदुमि। इहो मुंहिंजो मतिलबु आहे त हालत इहा थी आहे। अलाह तबारक व तआला सिर्फ़ु क़ुर शरीफ़ में जेका असांजा नसीब आहिनि उन में असांजो नसीब में भलो वांगुरु करे बेनसीबी खां बचाए। बचनि खे पढ़ायो त बचाव थींदो। माण्हू क़बर में पइजी वेंदो आहे। हिकिड़ो शख़्स हो बेज़ारी शरीफ़ में किताब में रिवायत तफ़सीर बेज़ारी वॾो किताब आहे, क़ुर पाक जो बयानु आहे। उन में हिते मदरसे में पढ़ाइबो बि आहे। अलहमद शरीफ़ जी फ़ज़ीलतुल में थी हिकिड़ी रिवायत, माण्हू मरी वियो, हुनजे घर वारे खे उमेदवारी हुई, ॿियो ॿारु कोन हो सघंदे, पहिरें ॿार को मरी वियो वीचारो। हो को अहिड़ो माण्हू हो कि जो हुनखे क़बर में अज़ाब थी वियो शुरू। असीं उते त पोइ को कंहिंजो माइट बि कोन्हे नी, उते माइट आहे कलमो, उते माइट आहे मार्फत, मन नबी का चवंदो साईं नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अमां नबी का मन नबी का चवंदो नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अमां किताब का चवंदो किताब जो आहे क़ुर शरीफ़। हीअं थी पवंदो। अमां रब का त रब कहिड़ा चवंदो रबी अलाह, उते त ईअं थींदो न। पोइ जिन चवंदो उते त पोइ परेशानी आहे। पोइ हिनखे ईअं अज़ाब थी वियो, तकलीफ़ अची वई ॾाढी। ॿारु वॼाओ, पोइ सिधो ॿारु वॾो थियो 4-5 सालनि जो, वरी मामा धामा खे वठी विया ॿार खे कंहिं उस्ताद वटि। अॻे उस्ताद विहारे ॿार खे 9 जॾहिं शुरू कंदा हुआ तॾहिं बि अलहमद शरीफ़ पढ़ाईंदा हुआ, अखर करे बिस्मिल्लाह रहमान रहीम ॿार चई अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन पछाड़ी ताईं ईअं पूरो करे पोइ दुआ भरंदा हुआ। हाणे अलहमद ते शुरू कंदो ॿारु, तरीक़ो अॻियां उस्तादनि जो ईअं हूंदो, ॿार खे जॾहिं दाख़िला वठी हुई त ईअं। सो हिनखे जॾहिं जो न उस्ताद चयो बिस्मिल्लाह रहमान अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, इहे जो चई त क़बर खां अज़ाब रही वियो। हिनखे हैरत वठी वई, हे अज़ाब जे बेहोशी महोश में अची वियो, तकलीफ़ ॾिठे त लही वई। मलाइकनि खे चई त हे छा आहे? चई तुंहिंजो ॿारु हुजा हो तोखां पोइ, पर तुंहिंजो न सभु तुंहिंजी पीढ़ी तुंहिंजे रत में हो पैदा थियल। पोइ उन खे वञी या क़ुर शरीफ़ जे लाइ वञी उस्ताद वटि छॾियो अथनि। उते उस्ताद हिनखे पढ़ायो बिस्मिल्लाह रहमान अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन। अलाह ताला फरमायो त ॿार अलहमदुलिल्लाह रब्बिल आलमीन चयो आहे मुंहिंजो शुक्र, मुंहिंजी तारीफ़ कई अथई, इन पीउ जे क़बर तां अज़ाब लाहे छॾियो त हुनखे ॿार दुआ पढ़ी आहे। मां त चवां त ॿार लाइ क़ुर शरीफ़ अहिड़ो आणींदा आहिनि जो क़बर ताईं हलंदो आहे। अलाह तव्हांखे असांखे नसीब फरमाए। हिमत कजो बाबा, ॾुखे वक़्त में क़ुर कमु ईंदो आहे, इहा दुनिया कमु कान ईंदी। मुर्सी कजो, क़ुर शरीफ़ बचनि खे पढ़ाइजो, पाण बि सिखो, अलाह जे हुकुम ते हलो, दुआ करे त अलाह ताला असांजे बि ईमान सां ख़ात्मो बिल ख़ैर करे। वॾो फितनो आहे, वॾो फितनो आहे। हे हिकिड़ी क़ौम आहे जंहिंजो बयानु अलाह ताला हिते फरमायो आहे, उहो मां पढ़ां थो। इन फितने खां बचाव जे लाइ मदरसा आहिनि, क़ुर शरीफ़ आहे, तालीम आहे, मस्जिदूं आहिनि, अलाह जा घर आहिनि। कज़बत क़ौम नूह बिल मुरसलीन, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम रसूलनि खे, नूह अलैहिस्सलाम जी क़ौम पंहिंजे रसूलनि खे न मञियो। रसूल जेको पैगाम ॾिए उन्हनि कोन मञियो। हीअं क़ौम जेकी ताक़त वठंदी आहे त पोइ अलाह जे रसूल जी ॻाल्हि, मस्जिद जी निमाज़ जी, रोज़े जी, क़ुर जी ॻाल्हि कोन मञींदा आहिनि। उनजी इकारत कंदा आहिनि, चवंदा आहिनि छाजो मदरसो, छाजी मस्जिद, ड्राए मस्जिद खे त चटुक नी चुकर मस्जिद पीउ जो कुबो थी ठाराए न तव्हांजे भरिसां, मस्जिद ड्राए चटुक करण जी नियत कई अथई। पोइ इहे ख़राबु हली वञे इहे ड्राए सॼे मस्जिद जा न हुनजे लाइ मसइलो आहे, पर ॼण एतिरी कमज़ोरी नियत जी। हुनजे पीउ बि वीचारे कोशिशि कई त मस्जिद ठाराए, मां हिनखे कब्रस्तान खे वॾो कयां, अॻियां मस्जिद ठाराई हुई, पर पोइ हुन ते बंदिश पइजी वई, मिड़े हया करे छॾे वियो। वरी हाणे हिन उहा कई आहे, वरी हाणे साॻियो मस्जिद कुबो थी ठाराए, ईअं थी करे भला करे जहालत मर्द दीन खां सवाइ कहिड़ो हाल आहे माण्हू जो। दुनिया दीन ॿई हलंदो हाजियूं, हिकिड़ी गराजी जा त ॿी रंज थींदी, ईअं था कनि माण्हू। सो हिते अलाह ताला अहिड़ी क़ौम जी ॻाल्हि थो करे जिन रसूलनि खे, अलाह खे, नबियनि खे रंज कयो। इज़ क़ाल लहुम अख़ूहुम नूह अला तत्तक़ून, नूह अलैहिस्सलाम चयो त नथा ॾिजो, भउ तव्हांखे कोन्हे, इन्नी लकुम रसूलुन अमीन, मां रसूल आहियां, अमानत वारो, फत्तक़ुल्लाह, ख़ुदा खां ॾिजो, अतीउन, चवण वठो। मां असअलुकुम अलैहि मिन अज्र, असां तव्हांखां मज़दूरी कोन था करूं, पैसनि ते तव्हांखे क़ुर कोन था ॿुधायूं। हिन अज्री इला अला रब्बिल आलमीन, जो परवरदिगार मूंखे भाड़ा ॾींदो हुते आख़िरत में भलाईअ जा।
फतकुल्लाह, खुदा खां ॾिजो, मुंहिंजो चवणु वठो। कालू, हाणे क़ौम खे जवाबु ॾे। हिन नबी सगोरे चयो, क़ौम छा थी चए, कनो में न कर, साईं असां तुंहिंजी ॻाल्हि मञूं छा? वता ॿ कलर ज़रूरु ऐं ग़रीब ग़रीब सादा सूदा माण्हू, उन्हनि खे ॾिसो तव्हांजी कढ लॻाइनि उहे, को इज़त वारो, को बादशाह, को फलानो, को हे हो वज़ीर, को वकील, अहिड़ो को तुंहिंजी अमानत हुजे हा तव्हांजी ताबेदारी में, त पोइ हे ग़रीब ग़रीब वारा ॿार जा माण्हू वीचारा मिस्किन सादा तुंहिंजी कढ, कहिड़ी तुंहिंजी इज़त आहे जो असां तुंहिंजी कढ लॻूं? इहे माण्हू दुनिया जी इज़त जी पोयूं आहे। हालांकि दुनिया जी इज़त ते सही आहे जेसिताईं दुनिया हुजे, कुन अमीर खणी करे दुनिया खसिजी वञे त इज़त वई, कुन अमीर खां जेकॾहिं उर्दो खसिजी वञे त इज़त वई, उन वॾे ऑफिसर खां जेकर ऑफिसरी खसिजी वञे त बसि को लेखेसि बि कोन। मुंहिंजो मतिलबु आहे त दुनिया जी इज़त हूंदी आहे दुनिया जे कंहिं उहिदे सां, उर्दो खसिजी वई, इज़त खसिजी वई, पर दीन जी इज़त अहिड़ी आहे जो दीन न खसिबो न इज़त ई वेंदी। क़बर में बि दीनदार, हशर में बि दीनदार, पुलसरात ते दीनदार, जन्नत जे दरवाज़े ते दीनदार। मूंखे छा कर, तव्हां हिननि खे ज़लील रज़ील था कोठियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम उन्हनि खे चयो, तव्हां मुंहिंजी क़ौम खे, मुंहिंजे ताबेदार, मुंहिंजी जमात खे चयो था रज़ील आहिनि। तव्हांखे ख़बर आहे त कहिड़ा अमल कंदा आहिनि, अलाह त ॼाणे त कहिड़ा अमल कंदा आहिनि, केतिरे क़दुरु रब तबारक व तआला उन्हनि जे क़ुर्बानीनि खे क़बूल थो करे। इन हिसाब हो गया अलाह रद्दी, उन्हनि जो हिसाब त मुंहिंजे रब ते आहे, पाण हिसाब वठो। हाणे तव्हां वरी उन्हनि जा हिसाब वारा थी पिया छा, जो ग़रीब आहिनि तंहिं करे तव्हां हिसाब था करियो उन्हनि खां? इहो हिसाब त अलाह वटि आहे, मुंहिंजा ताबेदार आहिनि, दीन था सिखनि, दीन जे करे मुंहिंजे कढ लॻाइनि। लो त शोर जेकॾहिं ॼाणो त इहा ॻाल्हि अथव, तव्हां हिन वक़्त में हुननि खे रज़ील था कोठियो, ज़लील था कोठियो। हालांकि रुबा शाह साहब मदफून बवाब लवक़्सव अलाह अबर, केतिरा ग़रीब सादा भिंडर वारी मथे लिथियल मेरा अहिड़ा सादा जो दुनिया खे ॾिसे बि न, बरसात जे ॾींहं ते जेकर परे थी वञनि पाण या जेकर उन्हनि खे परे कनि त कनि। फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे अलाह ताला वटि अहिड़ा तारा हूंदा आहिनि जेके कसम खणी ॻाल्हि कनि त अलाह हीअं कंदो त अलाह हुनजो कसम पूरो करे उहो ई करे। हा त पोइ अलाह खे इहे ग़रीब मिस्किन, मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गुरबा 500 भरियो, सखी सालिह निमाज़ी परहेज़गार, अहिड़ा भला अमीर, उन्हनि खां 500 वरी अॻे अहिड़ा ग़रीब अॻ में पहुचंदा जल्दी, सालिहनि अमीरनि खां। फुकरा जेके गुरबा हूंदा सालिह अॻे पहुचंदा 500 वरी। नबी शरीफ़ फरमाईंदा वञे त मां चाहियां थो त जेकर मिस्किन हुजां ऐं ग़रीब हुजां, अल्लाहुम्मा इन्नी अमितनी मिस्कीनन, अल्लाहुम्मा अमितनी मिस्कीनन, अमितनी मिस्कीनन वहशुरनी फी ज़ुमरतिल मसाकिन। ए मुंहिंजा रब, मूंखे ज़िंदगी हीअ जेका ॾिनी थी इहा मिस्कीननि वारी ज़िंदगी थी, ऐं मूंखे मार ॾियां मिस्कीनी में। वरी क़यामत में उथार के जॾहिं मिस्किननि जा टोला हुजनि उन जे विच में पाए, सुबुह त लौला कलमा सलत अफ़लाक वारी रिवायत आहे, तूं हुजे हाणे न पैदा कया केॾी कंहिंखे हूंदी आसूदगी हूंदी कान कंहिंखे ग़लति मां ख़ुदि खे मौज़ू बणायो दुनिया जो हिदायत जो मीनार आहे, हज़ार आहे सभिनी नबियनि जो पूरो मर्तबो आहे। पाण वरी बि चवनि था त मिस्किन, एॾी वॾी इज़त ऐं मिस्किन में बि आहे। नबूवत जी इज़त सां मिस्किनी जो को टकर कोन्हे, दुनिया जी इज़त सां मिस्किनी जो टकर आहे। छो त दुनिया जी इज़त थींदी आहे दुनिया ते, दुनिया न आहे हुनखे त मिस्किन आहे, पर जंहिंजे लाइ दुनिया ऐं आख़िरत आहे हुनजी त इज़त तमामु वॾी। तंहिं करे फरमायूं मोमिन ग़रीब मिस्किन, हुननि चयोसि हिननि खे तूं परे कर त पोइ तव्हां सां कुझु ॻाल्हायूं। छो त तव्हां वटि भई गुरबा मसाकीन वेठा आहिनि, असां तव्हां सां कीअं कचहरी करियूं। उन्हनि अमीरनि चयो वक़्त जी हज़रत नूह अलैहिस्सलाम खे तक़रीरूं ॿुधूं, वाइज़ नसीहतूं ॿुधूं, दिलि ते असर त थिए पियो। पोइ चवनि पिया हाणे ग़रीबनि सां गॾिजी वेई कीअं, हाणे बि अॼु ताईं साॻी ॻाल्हि आहे। तव्हां मस्जिद में अमीर रसूल कोन ॾिसंदो निमाज़ ते, ग़रीबनि सां गॾु कोन वेण कीअं ॾिए, बाग़ ते कीअं अचे, न वज़ीर ॾिसंदव न वकील ॾिसंदव न सदर ॾिसंदव, पर सरदार रसूलनि जो अॻुवान हो। इन्हनि सभिनी जो सहाबा किराम जेके वॾा ख़लीफ़ा राशिद दुनिया में जिन हुकूमतूं क़ाइमु कयूं, दिलनि जे मथां हुकूमत कई, उहे सहाबा किराम गॾु हूंदा, सहाबा किराम सभिनी सां ग़रीबनि मिस्किननि सां। त
इस्लाम त अमीर ग़रीब जे विछे खे मिटाइण लाइ मस्जिद कई आहे। उते सभई गॾिजी अचे, हिकिड़ो सजो कंदा, हिकिड़ी उन धरतीअ ते सजो कंदा, हिकिड़े इमाम जे पुठियां बि अलाह अकबर जे पोयां बि अलाह अकबर जो जवाबु ॾींदा, जेको अमल हूंदो उहो कंदा। इस्लाम गुरबत ऐं अमीरीअ जो जेको फ़र्क़ु हो निमाज़ जे अमल सां विञाए सभिनी खे हिकु करे छॾियो। जेके माण्हू गुरबत ऐं अमीरीअ जे इन फ़र्क़ु मिटाइण जे लाइ तयारु कोन्हनि, नथा क़बूल कनि, इहो बि हिकिड़ो अनडायरेक्ट अणसिधी तरह कुफर आहे, अणसिधी तरह कुफर आहे। मुंहिंजे हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां चवणु थो चाहियां थो त जेकर मोकिलियां जवाननि खे वञी काठियूं खणी अचनि, भरियूं थी अचनि काठियुनि जूं, पोइ उन्हनि खे सभु कया त मुंहिंजे कॾहिं लॻो हिन मस्जिद नबवी में चवां त तव्हां निमाज़ पढ़ायो, मां हेॾो कमु करे छा तेसि ताईं। हो बि निमाज़ पढ़ाइनि, ॾिसां जेके बि अञा घर में माण्हू वेठा आहिनि, मस्जिद ते न विया आहिनि, उनजे दरवाज़े ते भरियूं काठियुनि जो उछल लाहींदो, ॿाहिरि ॾियारी तो घर सभु साड़े फिटी कया। अञा घर में वेठा आहिनि, उन मस्जिद में पई निमाज़ थिए। अंदाज़ करे त छा आहे, इन ग़रीबी अमीरी खे मिटाइण जे लाइ मस्जिद में निमाज़ हिकिड़ो वॾे में वॾो ज़रियो आहे। जेके मुतकबर आहिनि मज़मूर इन फ़र्क़ खे अञा बि ॿाहिरि था रखनि, जिन जा झुका साइण आहिनि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम मूजिब। इहो आहे असांजो इस्लाम। इन ॻाल्हि खे केरु क़बूल कंदो? हिनखे चवनि था हज़रत नूह अलैहिस्सलाम खे मां नबी तारिक़ुल मोमिनीन, मां मोमिननि खे तड़ींदड़ कोन आहियां। मोमिननि सां आहिनि ग़ुरबा मिस्कीननि सां आहिनि, इला नज़ीर मुबीन, मां त ॾेजारींदड़ आहियां पधरो। क़ालू ला इल्लम तंतह या नूह, नूह ॻाल्हि तूं असांजे अमीरीअ खे, तूं असांजी इज़त खे ख़ाक में थो मिलाई, जेकॾहिं तूं इन हरकत खां बाज़ न ईंदे त तोखे बि असां पथर हणंदासूं, नबीअ खे पथर। तव्हां सम्झो था त केतिरे क़दुरु हेॾी वॾी ॻाल्हि आहे। ऐं हाणे बि साम्हूं आहे, हाणे बि वधि में वधि जेकॾहिं कंहिं एॾनि वॾनि माण्हुनि खे का शइ चङी नथी लॻे त इहे ई कोन मां चङा नथा लॻनि जेके अॻु ॿुधाइनि था। ऐं दुनिया जे अंदरि वधि में वधि उन्हनि खे इंतिहा पसंदि, इन्हनि खे बुनियाद परस्त, इन्हनि खे वरी हाणे साईं हरकत उथारींदड़ ऐं गुंडागर्दी जा लक़ब ॾींदड़ उन मां दीन खे क़ुर पाक जे ॿुधाइण वारनि खे चयो थो वञे। नूह अलैहिस्सलाम जे वक़्त में बि अहिड़ो ई फितनो हो, पर हे अञा जाम फितनो आहे हुन खां, छो त उथो हिकिड़ी क़ौम में हिकिड़ी नबी साहिब इहे नबियुनि सॼनि माण्हुनि खे सभु हिकिड़ियूं बि निकिरी वियूं, हिननि खे बि पंहिंजा कथा विसाराइणा आहिनि, ईअं सम्झ में अचे। पट त न मिलंदनि पर कथा बि न मिलंदनि। काल चई त अलाह ॿुधे थो, चवंदो तोखे पथर हणंदासीं, हिन खां निकिर मां साईं कूड़ो कयूं, फतह पंहिंजी हा हिन में असांजे विच में फतह कर, असांजे हिन जे विच में हाणे दरवाज़ो खोले छॾ, इंसाफ़ करे छॾ। फतह जी माना इंसाफ़ आहे, न ॾिनी मूंखे बि जेके मूंसां गॾु आहिनि हाणे असांखे निजात ॾे। निजात कीअं मिले? जो असांखे फ़ारिग़ कर, हिननि जे फितने खां असांखे फ़ारिग़ कर। जन अलाह त छॾाएसि, हा मां जेके कंदो आहे इहे ॿेड़ी भरीसे, हाणे हुकुम कयोसीं त ॿेड़ी ठाहे, पोइ ॿेड़ी भरिजी वई, चढ़ी वेठा माण्हू अचे तूफ़ान पियो, सुम्हा रखंदा बाद राति ॿोड़े ते ॿार कयोसीं हुननि खे, पियो ख़तमु थी वियो। हो बि न चढ़िया ॿेड़ी ते, जेके नूह अलैहिस्सलाम सां जमात सां न गॾु हा से ॿेड़ी ते कीअं था चढ़नि? जेके तव्हां सां मस्जिद में निमाज़ पाइण न ईंदा से वरी कीअं अमन हासिल कंदा? इहो नमूनो असांजो को फ़र्क़ु कोन्हे। पोइ जॾहिं इलाही अज़ाब ईंदो त ईअं थींदो। तव्हांखे अजब लॻे चीन में हाणे हिकिड़ो जापान में अज़ाब आयो ज़बरदस्त, हुन में रुॻो मस्जिदूं बचियूं, ॿियो सभु तिबाह थी, हा वॾी वॾी बिल्डिंगूं जायूं ईअं तिबाह थियूं। ॾिसो त किथे किथे मस्जिद विझी आहे ऐं कुझु बि नवार मिलंदो कोन। रूस जे अंदरि एॾो ज़बरदस्त अज़ाब आयो, ज़मीन फाटी, उते 4 लख माण्हू जा हक़ थी विया। रूस जेका शिकिस्त खाधी आहे, हेॾो जंग लॻी अफ़गानिस्तान जी और अज़ाब अलाह जो, रूस शिकिस्त खाई वियो ऐं उते इन अज़ाब वारे ज़मीन में रुॻो मस्जिद बीठियूं। हिते बि अलाह ताला फरमाए थो त ॿेड़ी ते चाढ़े छॾे सुर सभु उड़ी आहे। हाणे बाबा जेको मस्जिद में ईंदो बचंदो, जे न त कोॾे बचा बबरायो। मुंहिंजे हुज़ूर साईं फरमाया त मस्जिदूं थींदियूं छावट, बांगा थींदा छिकींदड़, इमाम थींदा काहींदड़, जमाती हूंदा सवार, हली जन्नत में पहुचंदा। हेॾे त मस्जिदूं ठाराइनि हिननि जूं आहिनि मस्जिदूं, अलाह रसूल जी मस्जिदूं आहिनि। पंहिंजो मसाजिद लिल्लाह, क़ुर त चए मस्जिद अलाह जो नाला खुटीअ खे मां त चवां थो छा थींदो न।
वलहुम फी दुनिया खिज़्युन वलहुम फिल आखिरति अज़ाबुन अज़ीम। अल्लाह ताला चवंदा त दुनिया में रुसवाई आखिरत में अज़ाब। फैसलो जेको मस्जिद खां साफ़ ई ख़राब आहे मन अगर में मन मसाजिद अल्लाह जी मस्जिद खे जेको रोके त साफ़ ई ख़राब आहे उन हिन जी करे कोई शइ अल्लाह त फरमाए त अज़ाब आहे। दुनिया में ख़्वारी आहे त बादशाही चट हुकूमत चट दौलत चट इज़त चट खिज़ी आख़िरत में अज़ाब वञे किथे न केरु आहिनि जेके अल्लाह तबारक व तआला जी दीन सां हरकतूं करे पोइ ख़ुशि रहंदा असुल न यादि रखनि इहा ॻाल्हि। फरमाए थो त असां हुनखे चढ़ायोसीं हिकिड़ी पोइ ईंदी वरी अदब ॾिसो पोइ ईंदी हिकिड़ी रोज़ वीचारी अचे हज़रत नूह अलैहिस्सलाम वटि नूह अलैहिस्सलाम वटि फ़ुक़रा जमात पोइ खीर जो हिकिड़ो गिलासो खणी ईंदी हलाए प्यालो भरे ॿकरियूं हूंदियूं भरे ईंदी चई साईं मूंखे मिड़ई यादि कजो बाबा ॿेड़ीअ ते जॾहिं चढ़ंदव न यादि कजो ईमान ॾिस ॿकरी वीचारींदी हिकिड़े ॾींहुं पोइ चोवीह तूफ़ान अची वियो भला अफ़रा तफ़री जेके चढ़िया हर कंहिंखे प्रोग्राम त बाबा कीअं थिए त पोइ अचिजो ज़मीन में पाणी फाटी निकितो मथो बि मींहुं वसियो तूफ़ान थी वियो ॿेड़ी चढ़ण लॻी माण्हू चढ़ी पिया जेके ईमान वारा नूह अलैहिस्सलाम जो पुटु बि न पियो चढ़े चए भला कमु मां अब हेॾे चढ़ न हेॾे चई मां कोन चढ़ंदुसि चई त छो चई सारी जबल हिन जबल ते चढ़ी वेंदुसि या सिमरी मिनल मां पाणी खां मूंखे बचाईंदो चई लास मिल यौम मिन अमरिल्लाह अल्लाह जो अज़ाब आहे बाबा का बचत कान्हे हेॾे ते चढ़ो फहाल बैनहुम अलमौत अब हिन जो मौत जो थपेड़ो आयो फकान मिनल मुग़रक़ीन ॿुॾी अखियुनि यार नूह अलैहिस्सलाम जो पुटु ॿुॾी वियो चओ न वर ताईं पोइ अहिड़ी वीचारी ॿेड़ी बि कान आई नूह अलैहिस्सलाम खां बि यादि कनि थो भला 80 माण्हू हुयासीं ॿेड़ीअ में को काथे वॾी ॿेड़ी कुटड़ीअ में थोरो छॾ केरु थो ख़्यालु करे एॾो वॾो वाक़ियो थी आख़िर ते 6 महीना खनि ॿेड़ी पाणी ते पिया हली अल्लाह ताला फरमायो त हे आसमान पंहिंजो पाणी बंदि कर हे ज़मीन तूं पंहिंजो पाणी चूस लीज़ल मां पोइ खुलियल हल वस्तव तरल जूदी पाणी हेठि सुकी वियो आसमान ते पाणी बंदि थी वियो ज़मीन सुकण लॻी पाणी हेठि रहणु लॻो ॿेड़ी वञी जूदी जबल ते करार पातो पाणी जो लही जबल ते बीह रही पोइ आहिस्ते आहिस्ते लही वियो 3 पहरे जे वक़्तु जीअं पोड़ी ईंदी खीर खणी उहा पोड़ी खीर खणी ॾिए थी अचे खीर पेश की नूह अलैहिस्सलाम खिची त साईं मां पोड़ी खे मिड़ई यादि कजांइ सम्झिजो ॻाल्हि तूफ़ान गुज़री वियो 6 महीना गुज़री विया वरी 3 पहरे जो अचे उन ॿेड़ी जॾहिं माण्हू सभु नथा ॿेड़ीअ ताऊं जबल ते था घुमनि त उते उन जाबल रखो किथे हुया त उते पोड़ी अचे साईं मूंखे मिड़ई यादि कजांइ हा पोड़ी पोइ तूं हुजे साईं मूंखे यादि कजांइ मां 2 ॾींहं तव्हां वटि न आई हुयसि साईं 3 ॾींहं मींहुं वठो मां झंगल मां मोटी न सघियसि 2 किले मुंहिंजे मूं ते तकलीफ़ में हुयूं साईं मां हाणे अॼु मोटी आई आहियां माफ़ कजांइ तव्हांखे 2 ॾींहं खीर न ॾींदुसि अॼु आदतुसि साईं मूंखे यादि कजांइ ॿेड़ीअ ते चाढ़े माण्हू अलाह थो फरमाए हिन रब अज़ीज़ुर रहीम अल्लाह ताला ज़बरदस्त आहे जो जेकॾहिं ज़बरदस्ती करे त इहो हाल आहे रहीम आहे त वरी पोइ अहिड़ी वीचारी हुते बची पई आहे ज़बरदस्त आहे त कारून वरी अंदरि ख़ुशकीअ में ॿुॾी वियो नमाज़ पढ़ो ज़िक्र करियो अलाह जो नालो वठो त रब तबारक व तआला पंहिंजो रहमतूं करे बचनि खे दीन जी तालीम खे छॾियो दुनिया इहा हथनि मां हली वेंदी बाग़ आहे हिकिड़ो जेको उॾरी हली वेंदो बाबा दीन थो जेको असांजे कम जो आहे माण्हू मरंदो त बि मोमिन उथंदो त बि मोमिन क़बर में मोमिन हशर में मोमिन दुआ आहे त अल्लाह ताला असांजे ईमान सां ख़ैर करे आख़िर अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।